अक्टूबर ते भरपूर असांजी ज़िले जी तरफ़ां तयारी आहे। असांजे डिस्ट्रिक्ट जी मीटिंग आहे। इन में पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे सवन जी तादाद में जियाला ऐं उहिदेदार असांजा गॾु थिया आहिनि। इंशाअल्लाह असांजी पूरी पाकिस्तान पीपल्स पार्टी शिकारपुर ज़िले जी तंज़ीम ज़ुल्फ़कार ख़ान ऐं असां सभु गॾु हूंदासीं। इंशाअल्लाह जीअं पुटरा नारा हणी हैदराबाद जलसे में पहुंचासीं। न अहिड़ी ॻाल्हि न आहे। आरिफ़ ख़ान अचे पियो रस्ते में आहे ऐं इम्तियाज़ शेख साहब ॿाहिरि वियल आहे। आगा साहब उमिरि तां आयल आहे, उन वटि बि रश आहे घणी, उहो बि शायदि अची वञे थोरी देरि ताईं। बाक़ी आफ्ताब शाहपाल मीरानी साहब जो फर्ज़ंद अचे पियो ऐं असां हाली कार्रवाई शुरू कई आहे। इंशाअल्लाह सभु अची वेंदा। ये तव्हांजी भुल आहे। इम्तियाज़ शेख साहब हज़ारे दफ़ा भयो हाउस आयो हूंदो ऐं असां हुनजे हाउस ते वेंदा आहियूं। इम्तियाज़ शेख असांजो हिकिड़ो अहिड़ो रिश्तो आहे जेको कॾहिं न टुटण जहिड़ो आहे। इहे असांजा मुखालिफ़ इहे ॻाल्हियूं कंदा आहिनि। बाक़ी इम्तियाज़ शेख साहब सां सियासत खां हटी करे बि हिन घर जो भयो हाउस ऐं शेख हाउस हिकिड़ो ई घर आहे ऐं सिर्फ़ु असांजा मुखालिफ़ अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि पंहिंजी दिलि ख़ुशि करण लाइ।